अस्सलाम वालेकुम सजणो। सुर राम कलीअ जो हिकु बैत खणी हाज़िर आहियां सॼणनि जे हुज़ूर में। फरमायो लुटी साईं, गंदी ऐं गिराह जिन सन्यासिन सांढियो, उन्ही खां अलाह अञा आगाहूं थियो। रामकली साईं रती सरकार जिन जो सलूक जो सुर आहे, जंहिंमें सालकनि खे हिंदू जोगियुनि, सन्यासिन, आदेसिन, कापड़ियुनि जे नाले सां सॾियो वियो आहे ऐं उन्हनि जी सुञाणप जा उहिञाणप ॾिना आहिनि। जॾहिं हिन बैत में मुर्शिद रती साईं चवनि था त उहे जोगी, सन्यासी या तारकल दुनिया बि सॼाइनि ऐं वरी उन पालनहार ते तवकुल बि नथा रखनि। लुकमूं गिराह बि लिकाए था रखनि ॿिए वेले जे लाइ, त पोइ उहे ॼण ईमान जा कचा आहिनि। संदन पालनहार ते ईमान रखण जा कचा आहिनि। उन्हनि जो ईमान घटि आहे त हू ॾियण वारो आहे रिज़्क़ ऐं ज़रूरु ॾींदो। बिल्कुलु ईअं जीअं अलाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम बनी इसराइल लाइ आसमान मां मनो सलवा लाथो, जो खेनि रोज़ाना मिलंदो हो ऐं हिननि खे हज़रत मूसा जे मरफ़त इहो फरमान बि अलाह जे तरफ़ां जारी कयो त इन ताम मां बचाए न रखिजो, छो त सुबुह जो वरी बि मिलणो आहे। पर हुननि ईअं न कयो ऐं मनो सलवा बंदि थी वियो अलाह ताला जी तरफ़ां। क़ुरान करीम जी सूरह अल बकर जी आयत नंबर 160 जा अल्फाज़ आहिनि, असां अव्हां ते छांव मोकिली ककर, आसमानी ककर जी, छाकाणि उन्हनि खे आसमानी ककर बि उन्हनि जे मथां हलंदड़ हूंदो हो, जंहिं करे उन्हनि खे गर्मी बि कान थींदी हुई। असां तव्हां ते छांव मोकिली आसमानी ककर जी ऐं नाज़िल कयो मनो सलवा, जंहिं में माखी, पकल पखीअ जो गोश्त हूंदो हो जेको तव्हां खाईंदा। असां हुननि ते को बि ज़ुल्म न कयो, अव्हां ते को बि ज़ुल्म न कयो, पर अवीं पंहिंजे नफ़्सनि जा नफ़्स सां ज़ुल्म कंदड़ हुआ। हीअ आयत क़ुरानी ज़ाहिर थी करे त जिन अल्लाह ते भरोसो न कयो त पोइ पंहिंजो पाण सां ई ज़ुल्म कयूं। अहिड़ी तरह लती साईं फरमाइनि था त अलाह ताला ते भरोसो न कंदड़ खे न कंदड़ ई पंहिंजो खाधो ऐं गंदी कपिड़ो साड़े था रखनि, त पोइ अलाह उन्हनि खां घणो आगाहूं आहे। हाणे हिते बैत में ॿ लफ़्ज़ अचनि था, गंदी ऐं गिराह। गंदी साईं उहो कपिड़ो आहे जो सफ़र में ऐं हज़र में ओढ़ण जो कमु अचे, मथे मथां वेड़ी छॾिजे त उनखे गर्मी बि न थिए ऐं सुम्ही बि सघे राति जो। ऐं गिराह माना खाधे जो उहो वज़न जेको वात में सवलाई सां चॿारे सघिजे, यानी हुनखे ॻटो बि चऊं, लुकमो बि चऊं, मानीअ जो गिराह बि चऊं, टुकर बि चऊं। ऐं सन्यासी इहे जोगी, उन्हनि मां कुझु जो नालो जेको सन्यासी बि आहे, जेके सनवास वठी था वञनि, जंहिंमें बरपट में पिया घुमनि ऐं दुनिया खां तारकुल दुनिया थी वेंदा आहिनि, उन्हनि खे सन्यासी चइबो आहे। जे लतीफ़ जी ॿोली, ये सिंध।